अस्सलामुअलैकुम दोस्तों, ड्रामा सीरियल पंजाबेरी ड्रामे में छा जाबिर खान हाणे शमीर वारे खून जो इल्जाम सॼो हैदर जे मथां लगाए छॾींदो। छा सावल खान हाणे जाबिर खान खे पंहिंजो दुश्मन सम्झंदो। छा रूंडो आख़िरकार पंहिंजी चाल में जाबिर खान खे फसाईंदो। त दोस्तों तव्हांखे सॼी कहानी ईअं अपडेट ईंदी नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾियण वारा दोस्तों। वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा थी सघे मुंहिंजे यूट्यूब चैनल ज़मीर जमाली खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां को वञो बैलेंस न करंदो काफ़ी असांजी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों आवाज़ टाइम वेस्ट करण बकरे हलूं था पंहिंजी कहानी ई अपडेट जी तरफ। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो सावल खान जेको आहे जाबिर खान सां मिलंदो। जाबिर खान खे चवंदो मुंहिंजो सोट जो चवण इहो आहे त मुंहिंजे बादशाह में जो खून अवां ई रूंडो कयो आहे। अगरि जेकॾहिं इन खून में तव्हांजा हथ निकिता त पोइ तव्हां इहो सम्झी छॾिजो मां तव्हांखे माफ़ करण वारो न आहियां। जाबिर खान चवंदो त सावल खान इहो खून तुआरे सोट ई हैदर कयो आहे ऐं उनजो लाश जेको आहे तुआरे सोट हैदर जे घरां मिली आहे। पोइ उन में असांजो को बि ॾोह न आहे, न असां उनखे मारियो आहे ऐं तो इहो पाण ते एतबार करे ॿुधा त अगरि जंहिंजे घर में लाश हुजे पोइ उहो खून उहो ई करे सघे थो, न त पोइ उनजे घर में केरु घिड़ी सघे थो। सावल खान चवंदो त न जाबिर खान अवां सही पिया चओ, अगरि जेकॾहिं इन में तव्हांजा हथ निकिता त पोइ मां तव्हांखे माफ़ करण वारो न आहियां। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त रूंडो जेको आहे सिकू खे फड़काईंदो। सिकू खे चवंदो तोखां जल्दी जेतिरो थी सघे तूं इन जाबिर खान खे मारे छॾ, छो त तुंहिंजो भाउ अलू जो कातिल इहो जाबिर खान ई आहे ऐं उनखे इन ई मारियो आहे। सिकू चवंदो त रूंडा मां ईअं कॾहिं बि तव्हांजे मथां यकीन नथो करे सघां जेसीं ताईं मूंखे मूं खिलाफ़ पका सबूत हथ न चाढ़जनि, जेसीं ताईं जेको आहे मां उन्हनि जे मथां का बि दुश्मनी नथो करे सघां ऐं उन्हनि जे मूंखे को नुक़सान पहुचाए सघां थो। इहो तोसां मुंहिंजो वाइदो आहे, अगरि जेकॾहिं इन खून में तव्हांजा बि हथ निकिता त पोइ मां तव्हांखे बि माफ़ करण वारो न आहियां। रूंडा चवंदो त सिकू भले तव्हां असांखे माफ़ कयो न कयो पर असां चाहियूं था त तव्हांजे अॻियां जेको आहे हक़ीक़त अचे। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त हैदर जेको आहे जाबिर खान सां मिलंदो। जाबिर खान खे चवंदो त अगरि जेकॾहिं तोखे मारणो आहे त मूंखे सऊं सिधो मार, बाक़ी ईअं धोखनि में मूंखे न मार ऐं सोट जे धोखे में मूंखे न विझ। जाबिर खान चवंदो त तूं जेको आहे सावल खान जी चमचावेगिरी पे कई, उनजे करे मूं तोखे इहा मारे तोखे तोहफ़नाई पई ॾेई, तोखे मूं फसाई। पर ही अञा त शुरुआत आहे, मां तोखे अहिड़ो सबक़ सेखारींदुसि जो सावल खान तोखे पाण ई मौत ॾेई छॾींदो। हैदर चवंदो त जाबिर खान अगरि जेकॾहिं तो ईअं कयो त पोइ मां बि तोखे माफ़ न कंदुसि। दोस्तों उम्मीद है कहानी पसंदि असांखे ॾींदा इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं नई वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।